ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे चौथे अध्याय जे बे भाग में ॾिठो हो त राजा अम्बरेख जी रक्षा करण वास्ते भगवान पंहिंजे सुदर्शन चक्र के आज्ञा ॾियनि था ऐं सुदर्शन चक्र अची उन कृत्या नाले स्त्रीअ के मारे छॾीनि था ऐं तंहिं बाद दुर्वासा रखेश्वर के भस्म करण वास्ते उन जे पोयां पवनि था ऐं दुर्वासा रखेश्वर पंहिंजी जान बचाईंदो वरण कुबेर ऐं ॿियनि सभिनी देवताउनि वटां निराश थी ब्रह्मा जी वटि पहुचे थो ऐं तंहिं बाद महादेव जी वटि वञी उते बि नाराज़ थिए थो। आख़िरकार श्री नारायण जी शरण में पवे थो। तॾहिं श्री नारायण जी पंहिंजे भक्तनि जी महिमा ॿुधाईंदे दुर्वासा रखेश्वरनि खे चवनि था त तूं वञी मुंहिंजे भक्त राजा अम्बरेख खां माफ़ी घुर त तोखे सुदर्शन चक्र का छुटकारो मिलंदो। सभई चओ जय श्री कृष्णा। अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जो 5वां अध्याय शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे दुर्वासा रखेश्वर जो राजा अम्बरेख खां माफ़ी वठण। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, जॾहिं दुर्वासा रखेश्वर भगवान वटां बि निराश थियो तॾहिं लॼी थी राजा अम्बरेख वटि आयो ऐं दंडवत करे बीह रहियो। राजा उन जी इहा हालत ॾिसी पंहिंजी दया ऐं धर्म सां जो दुश्मन जो दुख बि ॾिसी न थे सघियो, ॾाढी स्तुति करण खां पोइ रोई चयो त ए सुदर्शन चक्र, दुर्वासा रखेश्वर खे ब्रह्म ॼाणी उन जी रक्षा कर, छो त तुंहिंजो मालिक ब्रह्मन्या देव आहे ऐं मां बि ब्रह्मण जो भक्त आहियां। तंहिं करे मूंखां ब्रह्मण जो दुख सठो नथो वञे ऐं मूं अॼु ताईं जेको बि धर्म कयो हुजे तंहिंजे फल सां दुर्वासा रखेश्वर को बि दुख न पाए। इहे वचन राजा अम्बरेख जा ॿुधी सुदर्शन चक्र पंहिंजो तेज ठारियो। तॾहिं राजा दुर्वासा रखेश्वर खे जो अखियूं हेठि करे बीठो हो तंहिंखे हथ जोड़े चयो त हे महाराज, सभु पदार्थ तयार पिया आहिनि, हलो त हली भोजन करियूं। दुर्वासा रखेश्वर 36 क़िस्मनि जा भोजन ॾाढे आनंद सां खाधा। ए राजा परीक्षित, दुर्वासा सुदर्शन चक्र जे डप खां आकाश ऐं पाताल में 1 साल ताईं भॻो हो ऐं राजा अम्बरेख बि 1 साल ताईं उते ई बीठे उन ॻाल्हि जो सोच करे रहियो हो त मुंहिंजे करे ई रखेश्वर एतिरो दुख पाए थो, सो उहो भोजन बि 1 साल ताईं दुर्वासा जे वास्ते तयारु थियो पियो हो। हरीअ जी इच्छा सां पारूथो बि न थियो। जॾहिं ब्राह्मण खे भोजन कराए राजा बि प्रसाद वरितो तॾहिं दुर्वासा रखेश्वर तमामु निमाणाईअ सां चयो त ए राजा अम्बरेख, मां अॼु ताईं हरि भक्तनि जी महिमा न थे ॼाती। परमेश्वर जा भक्त सभ खां ज़बरदस्त आहिनि ऐं तूं धन्य आहीं जो मूं जहिड़े अपराधीअ वास्ते 1 वर्य ताईं बीठे चिंता कयई ऐं सुदर्शन चक्र जी स्तुति करे तो मुंहिंजा प्राण बचाया। मूंखे सुमर्थी न आहे जो हरीअ जे भक्तनि जो मातम बयानु करे सघां। ईअं चई जॾहिं दुर्वासा रखेश्वर राजा अम्बरेख खां मोकिलाए हलियो वियो तॾहिं ॿिया सभई ब्राह्मण ऐं रखेश्वर जेके उते हुआ से राजा जी स्तुति करण लॻा ऐं राजा चयो त मां कहिड़े शुमार में आहियां, इहो त सभु परमेश्वर जे सुदर्शन चक्र जो प्रताप हो जंहिं मूंखे कृत्या जे कोप खां बचायो। हे राजा परीक्षित,
परमेश्वर जी एतिरी कृपा हुअण ते बि राजा अम्बरेक कुझु हेठि न कयो ऐं भक्तीअ जहिड़ो इंद्रलोक जे सुख खे बि न सम्झंदो हो। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, इहा थोरी महिमा राजा अम्बरेक जी मूं तोखे ॿुधाई, उन जे ॿियनि गुणनि जो सभु हाल को बि वर्णन करे नथो सघे। कुझु ॾींहंनि खां पोइ राजा अम्बरेक संसार सुख त्यागे राजगद्दी पंहिंजे नंढे पुट खे ॾेई पाण वन में वञी हरि भॼन करे मुक्त थियो। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 5 संपूर्ण थियो। अध्याय 6 राजा अचवाक जो पंहिंजे पुट ते कावड़जण। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, राजा अम्बरेक जे वंश में अचवाक नाले राजा वॾो प्रतापी हो। हिकिड़े ॾींहुं हिन शिशाद नाले पंहिंजे वॾे पुट खे चयो त तूं जंगल में वञी शिकार करे अच त मां पितरनि जो श्राद्ध करियां। राजा जे पुटु जंगल में वञी फारो मारियो ऐं बुख लॻण सबबु उन जो थोरो मांस खाई बाक़ी बचियल पंहिंजे पीउ वटि खणी आयो। जॾहिं राजा श्राद्ध करण वास्ते वेठो तॾहिं विशिष्ट जी पंहिंजे जोग बल सां ॼाणी चयो त ए राजा, हिन मां थोरो मांस तुंहिंजे पुटु खाधो आहे, तंहिं करे ही मांस श्राद्ध करण जे लाइक़ु न आहे। इहा ॻाल्हि ॿुधी राजा पंहिंजे पुटु सुशाद खे शेर नेकाली ॾिनी। तॾहिं हू जंगल में जाजोलीअ रखेश्वर जी कुटिया में वञी हरि भॼन करणु लॻो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जे 6 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।